ओम श्री गणेशाय नमः। ओम नमो भगवते वासुदेवाय। हरे कृष्णा कृष्ण कृष्णा हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। तव्हां सभिनी हरि भक्तन के नमस्ते। प्यारा भक्तों, ही कथा पाण गुरु कृपा से हासिल करे रहा आयूं। श्री गणपति सरस्वती जो दरे ध्यान करया थो मां भागवत महापुराण जो बयान, जंहिंमें व्यासदेव ऐं सुखदेव जी कयो आहे श्री कृष्ण लीला जो गुणगान। सभई चो जय भागवतम महापुराण। प्यारा भक्तों, कल कथा में पाण श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 3 स्कंद जे 7 अध्याय में ॾिठो हो त मैत्री रकेश्वर विदुर जी जे पुछियल हर हिकु सवाल जो सुठे नमूने सां जवाब ॾींदे भगवान जी वॾाई जो गुणगान कनि था। अॼु पाण श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 3 स्कंद जो 8 अध्याय शुरू करे रहिया आहियूं, जंहिंजो नालो आहे देवताउनि जो श्री नारायण भगवान जी स्तुति करणु। मैत्री रकेश्वर चयो त ए विदुर जी, जॾहिं दुनिया पैदा करण जो सभु सामान ज़ाहिर थियो, तॾहिं सभिनी देवताउनि दुनिया पैदा करण जो हुकुम पाए पंहिंजो कमु शुरू कयो। पर जॾहिं उहो कमु उन्हनि खां पूरो न थियो, तॾहिं सभिनी देवताउनि हार मञी श्री नारायण जी जो ध्यान ऐं स्तुति करे हथ जोड़े हिन तरह चयो त हे दीनानाथ, जो आदमी दुनिया में तव्हांजे तेज जो प्रकाश सभिनी जीवन में समझे तव्हांजे चरणनि जो ध्यान ऐं पूजन कंदो आहे, सो जगत जी माया ऐं दुख खां छुटी सुख पाईंदो आहे। ऐं तव्हांजी कथा ऐं लीला ॿुधण सां उन जे मन में हिन ॻाल्हि जो यकीन थींदो आहे त सभिनी खां वॾा ऐं कर्ता धर्ता श्री नारायण जी आहिनि। तव्हांजी कृपा खां सवाइ असां खां दुनिया पैदा करण जो ही कमु ॾाढो मुश्किल आहे ऐं नथो थी सघे। सभई चओ जय श्री कृष्णा। पोइ उन आदि निराकार उन्हनि जे स्तुति करण ते ख़ुशि थी देवताउनि जी तरफ़ जहिड़ो कृपा दृष्टिअ सां ॾिठो, तहिड़ो ई उहे 5 तत्व गॾिजी हिकिड़ो मास जो पिंड थी विया। उन जो नालो आदि पुरुष थियो। उन जे रहण वास्ते पाताल लोक, भूलोक ऐं वैंकट लोक, जंहिंखे 3 लोक चवनि था, उहो ठही उन पुरुष जी अखियुनि, कननि, हथनि ऐं ॿियनि इंद्रिय जो मालिक थियो। ऐं उन पुरुष खे विराट रूप चवनि था ऐं दुनिया जो सॼो वहिंवार उन रूप में आहे। उन पुरुष जे दन खां मतिलब त नाभीअ खां हिकिड़ो कंवल जो गुल निकितो, जंहिं गुल मां ब्रह्मा जी पैदा थियो। ऐं उन आदि पुरुष जी दया ऐं कृपा सां ब्रह्मा जी पंहिंजे मुख मां ब्रह्मण ऐं हथनि मां क्षत्री, टंगनि मां वैश्य ऐं पेरनि मां शूद्र चई वर्णनि खे पैदा कयो। सभई चओ जय श्री कृष्णा। श्रीमद् भागवत महापुराण साहिब 3 स्कंद 8 अध्याय संपूर्ण थियो। अध्याय 9 मैत्री रकेश्वर जो सॼी सृष्टि जे पैदा थियण बाबति ॿुधाइणु। एतिरी कथा ॿुधी विदुर जी मैत्री रकेश्वर खां पुछियो त हे महाराज, उहो अवतार थियो आदि पुरुष जो, पर ॿियनि सभिनी अवतारनि जो हाल कहिड़ी तरह आहे, उहो बि मूंखे कृपा करे ॿुधायो। ही ॻाल्हि ॿुधी मैत्री रकेश्वर चयो त ए विदुर जी, जंहिं वक़्तु महाप्रलय थियण सां चई तरफ़नि जलमयी थी कुझु ॾिसण में न थे आयो, तंहिं वक़्तु उन आदि पुरुष जंहिंजो हाल मथे चई चुको आहियां, तंहिं शीशनाग जी छातीअ ते सहन कयो ऐं उन जे दन मां हिकिड़ो गुल कंवल जो, जंहिं में ॾाढो तजलो थी निकितो। तजलो मतिलबु प्रकाश, नूर, रोशन। त पोइ उहो गुल ॾाढे प्रकाश सां निकितो ऐं उन गुल मां ब्रह्मा जी प्रगट थी उन गुल ते अची वेठो। सभई चओ जय श्री कृष्णा। पोइ ब्रह्मा जी वीचार कयो त मूंखे कंहिं पैदा कयो आहे। ही कंवल जो गुल कंहिंजी कुदरत सां बीठो आहे। चिंता में ब्रह्मा जी उन कंवल जी डांडी वठी 1000 वरयनि ताईं
पाणीअ में अंत वठण वास्ते वियो, पर जॾहिं उन गुल जी पार उनखे न मिली तॾहिं हार मञी वरी उन गुल ते अची वेठो ऐं उन चिंता में व्याकुल रहियो। उन मां साबित थिए थो त पहिरें सभु जीव नासमझ हूंदा आहिनि ऐं पोइ नारायण जी कृपा सां ज्ञानी थींदा आहिनि। जंहिं वक़्तु ब्रह्मा जी उन सोच में हो तंहिं वक़्तु ही आकाशवाणी थी त परमेश्वर जो तप ऐं ध्यानु कर त तोखे ज्ञान थींदो। इहो आवाज़ ॿुधी जॾहिं ब्रह्मा जी परमेश्वर जो सुमरन ऐं ध्यानु कयो तॾहिं ब्रह्मा जी जे हृदय में ज्ञान जो प्रकाश थी उनखे ही ॾिसण में आयो त हिकिड़ो पुरुष शीश नांग जी छातीअ ते श्याम रूप ॾाढो सुंदर चित्र भुजी 4 ॿाहनि वारो लक्ष्मी जीअ जे समेत सुम्हियल आहे, जंहिंजे धन मां ही कमल जो गुल निकितो आहे ऐं मां उन गुल मां पैदा थियो आहियां ऐं उन आदि पुरुष भॻवान दुनिया पैदा करण जो हुकुम मूंखे ॾिनो आहे। सभई चओ जय श्री कृष्णा। प्यारा भक्तऊं, श्रीमद् भागवत महापुराण साहिब 3 स्कंद 9 अध्याय पहिरियों भाग समाप्त थियो। अगरि तव्हां सभिनी हरि भक्तनि खे हिन कथा मां लाभ हासिल थियो हुजे त कृपया हिन कथा खे ॿियनि हरि भक्तनि सां शेयर कजो त उन्हनि जो बि भलो थिए ऐं तव्हांजो बि भलो थिए। सभई चओ जय सिया राम। राधे राधे।